नाज़रीन, घारूमा ऐं एजाज़ चांडो महराणवी जी रिपोर्ट मूजिब सिंध जे नामियारे क़ौम परस्त अॻवान क़ानूनदान ऐं साईं जीएम सैयद जे वेझे झूने साथी चाचा हफ़ीज़ कुरैशी जी 29वीं वरसी जस्कम अॻवान पीर गुलज़ार शाह जिलानी जी रिहाइशगाह ते अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। उन मौक़े ते क़ौमी कारकुननि आदिल शाह शिराज़ी, डॉक्टर करीम बबर, शबीर शेख, हयास शाह ऐं ॿियनि ख़ासि भेटा पेश कंदे संदसि क़ौमी सियासी ऐं फ़िक्री ख़िदमतुनि खे साराहींदे चयो त चाचा हफ़ीज़ कुरैशी लॻभॻि 50 साल पंहिंजी ज़िंदगी सिंध जी क़ौमी तहरीक लाइ वक़्फ़ कई। साईं जीएम सैयद ख़ैस संदसि इल्मी ख़तीबाणी ऐं फ़िक्री सलाहियतुनि सबबि सिंध जो अबुल कलाम जो लक़ब ॾिनो हो। इन खे साईं जीएम सैयद जो वेझो साथी, बेबाक मुक़रर, बहादुर, ख़ुददार, क़ानूनदान, सचो क़ौम परस्त, लतीफ़ सिंध ऐं सैयद जो आशिक़ करार ॾिनो। इन्हनि जो वधीक चवणु हो त चाचा हफ़ीज़ कुरैशी पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी घड़ी ताईं सिंध ऐं साईं जीएम सैयद जी फ़िकर जो केस वॾी हिमत, दलील ऐं साबित क़दमी सां विढ़ंदो रहियो। संदसि जिदोजहद, क़ुर्बानियूं ऐं क़ौमी ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। वरसी जे मौक़े ते क़ौमी कारकुननि ख़ैसि ज़बरदस्त ख़ैरात जी अक़ीदत पेश कंदे चयो त चाचा हफ़ीज़ कुरैशी जो नालो सिंध जे क़ौमी तहरीक जी तारीख़ में हमेशह इज़त ऐं एहतराम सां यादि रखियो वेंदो।